अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भली का नाज़रीन। IMF जी शर्तुनि ते हुकूमत 30 रुपया पेट्रोल ते लीटर महांगो करे छॾियो आहे, डीज़ल महांगी थी वई आहे ऐं उन खां अलावा घासलेट पिणु लीटर ते 30 रुपया महांगो थी वियो आहे। हीअ शयूं महांगियूं थियण सां लाज़मी IMF जा शर्त त हुआ, पर उन जो सॼो बोझ आवाम ते पए थो, जेको असांजो आवाम अॻे ई महांगाई जे धुॿण में फाथल हो, चकीअ में पीसजी रहियो। हर तरफ़ ॾांहुं इहे दाहूं महांगाई जूं अचनि पियूं। उमेदूं नई हुकूमत ॾियूं त पुराणी हुकूमत इमरान ख़ान जी जंहिंखे हुकूमत चइजे, उन जे ग़लति फ़ैसिलनि सां तमामु घणी महांगाई थी। नई हुकूमत आई आहे, तजुर्बेगार हुकूमत आहे, सुठा फ़ैसिला थींदा, महांगाई ख़तमु थींदी। पर उहा महांगाई अॼु जा जेके फ़ैसिला थिया आहिनि, पेट्रोल महांगो थी वियो आहे, 30 रुपया महांगो थियण सां लाज़मी आहे पेट्रोल महांगो थियो आहे। समूरियूं शयूं, मार्केटनि जा अघ, साई भाॼियुनि खां वठी खाधे पीतनि जा शयुनि जा अघ हिकदमि अचानक ई सभु वधी वेंदा। हिकु माण्हू जी जेतिरी पघार आहे या जेतिरो उन जा ज़रिया हुआ, उन मां उन जी पूरत न पई थिए। हाणे महांगाई थिए थी त उन मां उन जी पूरत कीअं थी सघंदी। हिकु महांगाईअ जो जंहिंखे बम चवनि था, पेट्रोल बम चवनि था, वाक़ई आवाम जे मथां हिकु बम किरे थो। इन सां गॾोगॾु असां वटि अगरि नज़र विझूं था, गैस नज़र नथी अचे, LNG असांखे नज़र न पई अचे। समूरे मुल्क जे अंदरि दाहूं अचनि थियूं। पाणीअ जी सूरत हाल ॾे वञूं था त पाणी न आहे। इहा समूरी सूरत हाल में हिकु तरफ़ जेको आवाम आहे, उहो जेको ग़रीब तबिको आहे, जेको मानी ॻभे लाइ परेशान आहे, सॼो बोझ जॾहिं उन जे मथां अचे थो त मुआशिरे जे अंदरां दाहूं ऐं रड़ पैदा थिए थी। इन अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं त IMF जा शर्त त पंहिंजी जॻह ते हुआ, पर ग़रीब माण्हूअ लाइ, हिन सोसाइटी लाइ, हिन आवाम लाइ सरकार वटि पैकेजिस कहिड़ा आहिनि, कीअं आवाम खे हिन महांगाईअ मां कढंदा, हिन महांगाईअ सां, हिन पेट्रोल जे अघनि वधण सां माण्हुनि जे मथां बोझ कहिड़ा पवंदा। हिन अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। असांखे मुआशी माहिर डॉक्टर रहीम बख़्श सूमरो, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। डॉक्टर मोहम्मद अली पाशा साहब मुआशी माहिर आहिनि, उन्हनि बि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। जॾहिं त हनीफ़ सुहाग लाड़काणे जे मां असांखे KTN न्यूज़ जे रिपोर्टर, उहे बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। हैदराबाद मां असगर खाणोठी KTN न्यूज़ जा सीनियर रिपोर्टर आहिनि, उहे बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। असां कोशिशि कंदासीं त हिन इशूअ ते सिंध जे ॿियनि शहरनि जे रिपोर्टर्स सां बि असां ॻाल्हि ॿोल्हि कयूं, उतां जा बि हालात मालूम कयूं त अगरि पेट्रोल वधियो आहे त उन सां छा सूरत हाल पैदा थी आहे, आवाम जी केतिरी दाह साम्हूं अची रही आहे। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। डॉक्टर मोहम्मद अली पाशा साहब, ॻाल्हि ॿोल्हि जी शुरूआति तव्हां सां कजे कि कुझु वक़्त खां वठी जेके हुकूमत ऐं खोड़ सारा मुआशी माहिर बि इहे सभु शयूं साम्हूं रखी रहिया हुआ त ज़रूरी आहे IMF जे शर्तुनि तहत जेके अघ आहिनि उहे वधाइणा पवंदा। तव्हां छा था सम्झो, छो ज़रूरी हा IMF जे शर्तुनि ते पेट्रोल जा अघ वधाइजनि ऐं उन सां असांजी मईशत ते हाणे असर कहिड़ा पवंदा? बिस्मिल्लाह रहमान रहीम। हाणे ॻाल्हि इहा आहे त हीउ त थियणो हुयो, इन करे पोइ हुकूमत जो आहे उन जे करे इन ते असरु काफ़ी पियो। IMF जी शर्तुनि खां पोइ गवर्नमेंट खे जेको को त पंहिंजे हिते लॻो आहे, पर गॾोगॾु तव्हां ॾिसो डॉलर जी जेकी क़ीमत असांखे थियो पए 200 खां मथे, उहो 2.5 रुपया घटि थियो। उन सां गॾोगॾु जेको इन्वेस्टर जो जेको कॉन्फिडेंस आहे उहो वधियो आहे, उहो जेको पहिरीं असां वटि घटि हो। ऐं हाणे त जीअं IMF जा असां शर्त इहा मञी आहे त हाणे एशियन डेवलपमेंट बैंक, वर्ल्ड बैंक, इहे हाणे असां सां गॾु कमु करण लाइ राज़ी थींदा। अच्छा, इन जे गॾोगॾु जेको थोरो नेगेटिव इफेक्ट इहो आहे त खाइण पीअण जूं शयूं, ईडिबल्स जेके आहिनि, उन जी क़ीमतूं वधंदियूं। इन्फ्लेशन, फूड इन्फ्लेशन इहो वधंदो, उन जे करे आवाम ते ज़रूरु असरु पवंदो। पर मूंखे यकीन आहे त शहबाज शरीफ़ साहब जी जेकी हाणे राति जो जेके हाणे थियण वारी आहे स्पीच, उन में कुझु न कुझु हू रिलीज़ ॾींदा असांखे। इन करे हुननि हिकिड़ो वॾो कंप्रोमाइज़ कयो आहे, जेको 30 रुपया पेट्रोल ते क़ीमत वधाई अथनि। हाणे जॾहिं इहा वधाई अथनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे का अहिड़ी ज़रूरु असांखे सब्सिडी ॾिनी वेंदी जंहिंसां आवाम खे कुझु फ़ाइदो थिए। अच्छा, नंबर 2, फॉरेन एक्सचेंज रिज़र्व जेके आहिनि उहे असांजा इंक्रीज़ थियनि। असांजो इम्पोर्ट जेको, उन जे लाइ असांखे 2 महीननि खां वधीक असां न हली सघूं आहे। जेतिरा असां इम्पोर्ट वटि हींअर जेको असां इम्पोर्ट जे लाइ 2 मंथ्स खां वधीक 10 बिलियन हुया पंहिंजे फॉरेन एक्सचेंज रिज़र्व में। ऐं इहे 10 बिलियन जेके आहिनि इहे काफ़ी न आहिनि पाकिस्तान खे इम्पोर्ट्स जे लाइ मुंहुं ॾियण जे लाइ। सो हाणे उहो ज़रूरु इंक्रीज़ थींदो। ॿियो, इन खे गॾोगॾु इन सां इम्प्रूवमेंट छा थींदी, जेको इन्वेस्टर आहे ॿाहिरि जो, उनजो कॉन्फिडेंस बिल्ड थींदो। इन करे असां IMF जी हिकिड़ी वॾी ॻाल्हि मञी आहे, जंहिंजे करे असांखे अॻियां हली फ़ाइदो थींदो। इहे कुझु आहिनि शयूं जंहिंजे करे पाकिस्तान खे इनिशियली जेको आहे हिकिड़ो झटको ज़रूरु लॻो आहे,
मगर मां सम्झां थो त अॻियां हली इन जा फ़ाइदा ज़रूरु थींदा। हाणे उहा ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं शहबाज शरीफ़ साहिब जी जेकी 8 बजे घणो करे थींदी जेकी स्पीच, उन में असांखे ख़बर पवंदी त उहे कहिड़ा इक़दामात थियनि था जंहिंसां असांखे छा फ़र्क़ु थी सघे। जी नाज़रीन, अल्ताफ़ चन्ना कराची जो रिपोर्टर सां गॾु मौजूदु आहे। हिन वक़्तु पेट्रोल पंप ते कराची ते मौजूदु आहे। वीडियो लिंक ते अचो त उन्हनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कयूं त कराची जी IMF जी दबाव खां पोइ वफ़ाक़ी सरकार पारां तेल जी क़ीमतुनि में 30 रुपया वाध जे ऐलान खां पोइ पेट्रोल पंपनि ते तमामु घणो रश थी वियो। उन खां पोइ जेके पेट्रोल पंप जा जेके मालिक हुया उन्हनि पेट्रोल जी जेका सप्लाई आहे विकिरो करणु बंदि करे छॾियो, जंहिं सबबु शहरनि खे तमामु घणी ॾुखियाई पेश आई, तकलीफ़ पेश आई ऐं केतिरा ई माण्हू परेशान नज़र आया। उन में टैक्सी ड्राइवर हुजनि या रिक्शा हलाईंदड़ हुजनि या ॿिया जेके होम डिलीवरी सर्विस वारा जेके नौजवान हुया उहे तमामु घणो परेशान नज़र आया ऐं उन खां पोइ 12 खां पोइ तेल जी सप्लाई शुरू कई वई आहे। हींअर असांजी जेका ॻाल्हि ॿोल हिते मौजूदु माण्हुनि सां थी आहे, उन्हनि जो इहो चवणु आहे त मुल्क में अॻ में ई बेरोज़गारी महांगाई तमामु उरूज ते आहे, पाणीअ जी शदीद खोट आहे, उन खां अलावा बिजली गैस जी लोड शेडिंग आहे। उन खां पोइ ई वरी जेको पेट्रोल पंप जेको वफ़ाक़ी सरकार अवाम ते किरायो आहे उन सबबु महांगाई में तमामु घणो इज़ाफ़ो थींदो ऐं हिन जो जेको भार आहे उहो सौ सिधो ग़रीब अवाम ते पवंदो, मिडिल क्लास खां हेठियों जेको तबिको आहे उन ते पवंदो ऐं उन जा जेके असर आहिनि उहो सिर्फ़ु अवाम ई भोगींदो। अच्छा अल्ताफ़, महांगाई जी जीअं ई पेट्रोल जा अघ वधिया आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां दाहूं इहे बि अचनि पियूं त शयुनि जा अघ बि ओचितो, भाॼियुनि जा अघ, मार्केट जी सूरत हाल, उते महांगाई वधी वई आहे। तव्हां वटि छा इतला आहिनि? हा जी बिल्कुलु, जीअं ई अॼु ई तेल जे क़ीमतुनि में वाध थी आहे त रोज़मर्रा जूं जेके शयूं आहिनि उन्हनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। दाल, चांवर, अटो, गिहु, खंडु ऐं ॿियूं जेके शयूं आहिनि, सब्जियूं आहिनि, उन में इज़ाफ़ो थी वियो आहे ऐं उन सां गॾोगॾु अॼु खां ई जेके ट्रांसपोर्ट जेका इंतिज़ामिया आहे उन्हनि 30 खां 40 सैकड़ो भाड़नि में वाध करे छॾी आहे, जंहिं सबबु शहरनि खे तमामु घणी ॾुखियाई पेश अची रही आहे। अच्छा, अॼु जीअं ट्रांसपोर्ट जी तव्हां ॻाल्हि कई त स्कूल्स अञा ताईं खुलियल आहिनि, त उहो ॿारनि खे अक्सर रक्षाउनि में वञनि था, ॿियनि सवारियुनि ते वञनि था, त उन्हनि केतिरा अघ चोट चाढ़िया आहिनि पंहिंजा ट्रांसपोर्टर्स? छो जो गैस जो बि हिते मामिलो आहे, LNG जो मामिलो आहे। ट्रांसपोर्ट जे हवाले सां जेके वालदेन सां ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि जो चवणु आहे त जीअं तेल जूं क़ीमतूं वधियूं आहिनि त उन्हनि जे जेके ॿाहिरां जेके स्कूल खणी वेंदियूं आहिनि, वैन्स हुजनि, रिक्शा हुजनि या ॿी जेका ट्रांसपोर्ट हुजे, प्राइवेट ट्रांसपोर्ट, उन्हनि अॼु खां ई इज़ाफ़े जो ऐलान करे छॾियो आहे ऐं उन खां तालीम ते तमामु घणो असरु पवंदो, किरायनि में वाध थी वेंदी ऐं उन खां अलावा जेके फीस आहे जेका स्कूल जी उन में बि इज़ाफ़े थियण जा इम्कान आहिनि। ठीकु जी नाज़रीन, अल्ताफ़ चन्ना असांखे कराचीअ जी सूरत हाल बाबति ॿुधाए रहियो। कराचीअ में तमामु वॾी सूरत हाल महांगाईअ जी तेज़ी सां साम्हूं अचे पई। राति पेट्रोल पंप बंदि थी विया, हाणे पेट्रोल पंप खुलिया आहिनि, पर उन ते अवाम जूं दाहूं अचनि पियूं। पेट्रोल हिकदमि एतिरो महांगो थी वियो आहे। डॉक्टर रहीम बख़ साहब, तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदुसि, सूरत हाल खे कीअं था ॾिसो? तव्हां मुआशी माहिर आहियो। IMF फ्यूल सब्सिडी ख़तमु करण ते $90 करोड़ जी किस्त जारी कंदी। IMF वटि इहो पेट्रोल जो ई फ़क़ति शर्त छो एतिरो ज़रूरी हो? जेको IMF खां लोन वठण जे लाइ जेके बि शराइत आहिनि उहे असांखे मञणा हूंदा। इन में हिकिड़ो आम शर्त इहो ई आहे त असांखे जेके तेल जे जा जेके अघ आहिनि उनखे जेको आहे वधाइणो पवंदो त जीअं इन खां वधि रेवेन्यू अची वञे। छो जो इहो लाज़मी आहे त जेको डोनर असांखे को कर्ज़ु ॾिए थो त उहो इंश्योर कंदो आहे त इहे कर्ज़ु असांखे कीअं वापसि मिलंदो। इन लाइ हिकिड़ो टूल इहो बि आहे त जेके हिन तेल जा अघ या आम बहापी जेके शयूं आहिनि उन जा अघ वधाइण सां त रेवेन्यू वधीक ईंदो ऐं उहो रेवेन्यू वरी जेको आहे असां जेके IMF आहे उनखे वापसि मिलंदो। त जीअं माना उनजी कोशिशि इहा हुजे त जीअं वधि खां वधि कर्ज़ु ॾियूं त उनजी वापसी असांजी मुमकिन रहे। त इहो हिकिड़ो कोशिशि हूंदी आहे इन जी। बाक़ी हाणे IMF जी वरी ॿी ॻाल्हि इहा आहे त हुनजी बि इहा आहे त इहो जेके जेको पेट्रोल जो आहे जेका हिकिड़ी इनडायरेक्ट टैक्स आहे, हुन कीअं कोशिशि करणु घुरिजे त वधि खां वधि डायरेक्ट टैक्स ते फोकस कनि
त इन सां छा थींदो त हिकिड़ो मख़सूस तबिको जेको असां वटि जेको अमीर तबिको आहे उन जे मथां इहा टैक्स जेको आहे डायरेक्ट टैक्स ईंदी आहे। इनडायरेक्ट टैक्स में त हर हिकु माण्हू जे मथां जेको उनजो असरु थींदो आहे। सो IMF बजाए जो इन शइ ते जेको आहे इसरार करणु तव्हां पेट्रोल जा अघु वधायो, उनखे इहे इसरार करणु घुरिजे त जेके इम्पोर्टेड शयूं आहिनि उन जे मथां तव्हां टैक्स हणो, जेके अमीर माण्हू आहिनि इन खां वधि टैक्स वठो, त जीअं ग़रीब खां ते घटि खां घटि जेको आहे इन आम भारतीय शयुनि जी जेको आहे जंहिंमें इज़ाफ़े अघनि जे इज़ाफ़े में जो असरु पए। अच्छा डॉक्टर साहब, ही पेट्रोल जा अघु वधनि था त तव्हांखे असां सभिनी खे इन जी ॼाण आहे त पेट्रोल असां वटि जीअं ई वधंदो आहे, रुपयो वधंदो आहे त सब्ज़ियुनि जा अघु वधी वेंदा आहिनि, किराया भाड़ा वधी वेंदा आहिनि। इहो सॼो बोझ पवे त वञी आवाम जे मथां थो। IMF ॾिसो सॼी दुनिया सां उन जी लह विचड़ रहे थी, त छा उहो सम्झे नथो IMF त ही जेको फ़ैसिला आहिनि इन जो अमीर ते घटि ग़रीब ते घणो बोझ थो पए? जी बिल्कुलु। सो जिन बि मुल्कनि IMF सां जेको आहे को बि डील कई आहे त उहो मुल्क जेके आहिनि उहो तरक़ी याफ़्ता कोन रहिया। इन जो ताज़ो मिसाल तव्हांजो श्रीलंका आहे त श्रीलंका तक़रीबन जेको आहे 10 दफ़ो जेको IMF सां रुजू कयो आहे उन खां कर्ज़ु वठण जी, छो जो उनजा शराइत अहिड़ा हूंदा आहिनि त जीअं जेको आहे न त वधि खां वधि उनजी रिकवरी थी सघे। तो जॾहिं बि असां IMF ते विया आहियूं तॾहिं असांखे जेको आहे न नुक़सान ई पियो आहे, वरी असांखे ॿीहर उन दर ते वञिणो पियो आहे। त बहितर इहो आहे त असां IMF वटि वञूं कोन। लास्ट बि तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी हुई इन प्रोग्राम में त मूं इहो अर्ज़ु रखियो हुयो त असांखे IMF वञण जे बदिरां असांखे डोनर जेके दोस्त जेके असांजा फ्रेंड्स आहिनि, जीअं पाकिस्तान जा आहे, सऊदी अरेबिया आहे, ऐं इन खां अलावा ॿिया जेके मुल्क आहिनि उन सां गॾु असांखे जेको आहे न उन ते वञो, उन खां असांखे रिक्वेस्ट करणु त हू असांखे बजाए जो IMF जो उन दर ते वञे उन खां असां जेके आहिनि कुझु लोन वठूं। मिसाल हिन वक़्तु जेको IMF सां ॻाल्हि ॿोल हले पई उहा $6 बिलियन हले पई। त इहे $6 बिलियन जेके असां जेके असांजा फ्रेंडली कंट्रीज़ आहिनि उन खां वठूं त वधीक बहितर आहे। हीअ त थी वियो हिकिड़ो एक्सटर्नल जेको आहे तव्हांजो। ऐं इंटरनल इहो आहे त वरी बि इहा ॻाल्हि त जेके असां बराबरि सरमाएदार आहिनि उनखे डायरेक्ट टैक्स वधाए करे उन खां वठूं। ऐं टियों जेको तरीक़ो उहो आहे स्टैंड ऑन एंटरप्राइज़िस जो, जेके वॾे अरसे खां तमामु वॾे खसारे में वञनि थियूं, त उनखे पंहिंजे पेरनि ते बिहार जे उनजो खसारो ख़तमु करे उनखे सरप्लस में आणिजे। अहिड़े क़िस्म जी उन में गवर्नेंस आणिजे त जीअं वधि खां वधि उहे कमाइनि ऐं उन खां पोइ उनजी कमाई मां जेको हिसो जेको आहे असांजी गवर्नमेंट में मिले, ऐं उन खां पोइ वरी जेको आहे उन हिसे मां गवर्नमेंट आम माण्हू जी भलाई जे लाइ प्रोग्राम शुरू करे। हालांकि थियणु स्टेट ओन कंपनीज़ मां ईअं थिए, पर में जेको आहे उते करप्शन ऐं बेड गवर्नेंस हुजण जे करे असांखे बजाए हू असांखे ॾियनि गवर्नमेंट जे एक्सटेकर मां असांखे उनखे बेल आउट पैकेज थो ॾियणो थो पए। इहो बि असांखे हिकिड़ो वॾो नुक़सानु थो पए। त असां वटि हिन वटि इंटरनल सोर्सिस बि आहिनि ऐं एक्सटर्नल सोर्सिस बि आहिनि। ऐं इन खां अलावा असांजा मादी वसाइल आहिनि उनखे जेको आहे एक्सप्लोर करणु घुरिजे। मिसाल रिकॉर्डिक जा वसाइल आहिनि ऐं इन खां अलावा तेल गैस जा ज़रिया वसाइल आहिनि। इन सभिनी खे जेको आहे बहितर तरीक़े सां अप्लाई कजे। इन्हनि मां रेवेन्यू कमाए करे असां पंहिंजा जेके डॉलर्स जा रिज़र्व्स आहिनि उहे वधाए सघूं था। करंट अकाउंट डेफिसिट जेको आहे उहो ख़तमु करे सघूं था। फिस्कल डेफिसिट उहो असां ख़तमु करे सघूं था। इहे कुझु इंटरनल ऐं एक्सटर्नल जेके असां सोर्स आहिनि। ठीकु आहे डॉक्टर साहब, तव्हां मौजूदु रहिजो, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। असगर, हैदराबाद जी छा पिया सूरत हाल तव्हां ॾिसो? पेट्रोल महांगो थियो आहे, आवाम जी केतिरी दांह आवाम करे रहियो आहे, या मार्केटुनि में अॼु खां ई जीअं त जेके आहिनि कारोबारी माण्हू हिकु धक सां ई पंहिंजा जेके अघ आहिनि उहे वधाए छॾींदा आहिनि। ट्रांसपोर्ट जी छा सूरत हाल पिया ॾिसो? माण्हू केतिरो दांह करे रहियो आहे हैदराबाद जो? हा जी असलम, जीअं त तव्हां शुरू में ॻाल्हि कई त पेट्रोलियम में जीअं प्राइसिस वधंदियूं आहिनि त हर शइ जे अघनि में इज़ाफ़ो अची वेंदो आहे। त हैदराबाद जी सूरत हाल बि सॼे मुल्क जे ॿियनि शहरनि खां मुख़्तलिफ़ न आहे। हिते बि जीअं ई पेट्रोलियम जे प्रोडक्ट्स जी प्राइस जे वधण जो ऐलान थियो त सॼे शहर जे पेट्रोल पंप्स ते एतिरी त रश वधी वई जो केतिरा पेट्रोल पंप्स बंदि थी विया ऐं शहरी पेट्रोल हासिलु करण जे लाइ सख़्तु परेशान हुया। ऐं सॼे शहर जी इहा सूरत हुई। तक़रीबन पंप्स वारनि जेके वॾा वॾा पंप्स आहिनि शहर में उन्हनि में कुझु जे बंदिश जे करे वरी उन्हनि जो लोड ॿियनि पंपनि ते पियो, और जंहिंजे करे शहरनि खे सख़्तु मुश्किलात खे मुंहुं ॾिसणो पियो। ऐं जीअं त हाणे शुरूअ में असां सम्झंदा आहियूं त जॾहिं बि पेट्रोलियम जूं प्राइसिस वधंदियूं आहिनि त हर शइ ऑटोमेटिकली जे रेट्स में इज़ाफ़ो अची वेंदो आहे, छाकाणि त पेट्रोलियम काफ़ी शयुनि ते इन्वॉल्व थिए थो। ख़ासि तौर ते ट्रांसपोर्टेशन आहे
ऐं लोड शेडिंग आहे त लोड शेडिंग जे करे दुकानदारनि खे जनरेटर वग़ैरह यूज़ करणो थो पए। जी जेकॾहिं असां एग्रीकल्चर में वेंदासीं त उते डीज़ल जो इस्तेमालु थिए थो, त ही ऑटोमेटिकली डीज़ल जो उते इस्तेमालु थिए थो। ऐं जॾहिं त एग्रीकल्चर सां रिलेटेड जेकॾहिं मार्केट ताईं एक्सेस कनि था त उहा बि ट्रांसपोर्टेशन उते यूज़ थिए थी, त उन्हनि जा रेट वधी वञनि था। त ही बि साइकिल आहे जेको पेट्रोलियम जूं जेके प्रोडक्ट्स आहिनि उहे असांजे हर शूबे में उन्हनि जी तमामु घणी अहमियत आहे ऐं ज़रूरत आहे, जंहिंजे करे तक़रीबन समूरे आम वाइपे जे शयुनि में बि इज़ाफ़ो अची वञे थो। त असां ॾिसंदासीं त सब्जियुनि खां वठी दुकानदारनि जूं जेके आम वाइपे जूं शयूं आहिनि उन्हनि में इज़ाफ़ो अची वेंदो, फ्रूट्स में इज़ाफ़ो अची वेंदो, ऐं उन खां सवाइ जेके बि ॿियूं आम ज़रूरत जूं शयूं आहिनि त उन्हनि जे अघनि में इज़ाफ़ो अची वञे थो। त हैदराबाद जी बि इहा सूरत हाल में तव्हांखे ॿुधाई त राति जीअं ई इन शइ जो ऐलान थियो त पेट्रोलियम जे अघनि में 30 रुपया हिक ई धक सां इज़ाफ़ो थिए पियो, त समूरे शहर जे पेट्रोल पंपनि ते मोटरसाइकिल सवार गाॾियुनि वारा माण्हू उन्हनि जी रश वधी वई। ऐं उन खां पोइ इहा सूरत हाल थी जो कुझु पेट्रोल पंप वारनि ज़ख़ीरा अंदोज़ी करण जे नियत सां पंहिंजा पंप बंदि करे छॾिया ऐं इहो जवाबु ॼाणायो त उन्हनि वटि पेट्रोल ख़तमु थी वियो आहे। त काफ़ी इहो फुक़दान जी सूरत हाल इंतिज़ामी ऐं नाअहली बि हुई, छाकाणि त इहा हुकूमत जी ज़िमेवारी आहे त जेसीं ताईं राति जो 12 खां पोइ प्राइस वधे थी त उन ते 12 खां पोइ अमल करायो वञे, उन खां पहिरीं जेके पंप बंदि थियनि था। छाकाणि त एॾो वॾो अघ में इज़ाफ़ो थी रहियो 30 रुपया, त ज़िले इंतिज़ामिया जी इहा ज़िमेवारी हुई त उहा न शइ चेक ऐं बैलेंस रखे हा त को पेट्रोल पंप बंदिश जे करे शहरनि खे मुश्किलात न थिए। छाकाणि त आम तौर ते थींदो आहे जेकॾहिं क़ीमतूं वधंदियूं आहिनि त उन्हनि जो जेको आहे लागू थींदियूं आहिनि राति जो 12 खां पोइ ॿी डेट में हूंदियूं आहिनि, हुननि जो ऐलान अॻुवाट थींदो आहे। त काफ़ी पंप उन शइ जो नाजाइज़ फ़ाइदो वठंदा आहिनि ऐं पंप बंदि करे छॾींदा आहिनि, त जीअं उन्हनि वटि जेको स्टॉक पियल आहे उहो वधियल रेट ते उहो खपाइनि। त इहो ज़िले इंतिज़ामिया खे सम्झणु घुरिजे आहे त जीअं एॾो वॾो ऐलान थियो हो त 30 रुपया फी लीटर ते इज़ाफ़ो थियो आहे, त शहर जा जेके पंप बंदि थिया हुआ उन्हनि खे उहे बंदि थियण खां रोकराईंदा हुआ, उहे खोलाईंदा, पंहिंजी रिट क़ाइमु कंदा, पर ज़िले इंतिज़ामिया उहो नाकाम वई ऐं पंप काफ़ी बंदि थी विया ऐं उन्हनि ज़ख़ीरा अंदोज़ी करे उहे राति जो 12 खां पोइ वरी साॻी पंप खोली विया ऐं उहे नए रेट ते उन्हनि विकिरो शुरू कयो। त हाणे जीअं ही प्राइसिस वधियूं आहिनि तेल जूं, त इहो अॼु त जीअं जुमे ॾींहुं काफ़ी मार्केटूं बंदि आहिनि, पर हाणे सुभाणे खां इन जा असर ज़ाहिर थींदा ऐं सब्जियुनि खां वठी भाॼियुनि खां वठी फ्रूटनि खां वठी जेके बि आम वाइपे जूं शयूं आहिनि त उन्हनि ते उन्हनि जो यकीनन असरु पवंदो ऐं उनखे अवाम ई भोॻींदो। ठीकु आहे, ठीकु आहे असगर। लतीफ़ शोरो कोटड़ीअ मां असांजे KTN न्यूज़ जो रिपोर्टर, हुन असांखे जॉइन कयो आहे। इहे जी छा सूरत हाल आहे पेट्रोल जी? पेट्रोल वधियो आहे राति खां वठी, छा पेट्रोल पंपनि ते बंदि थी विया हुआ? रश केतिरी हुई? महांगाईअ ते उनजा केतिरा असर आहिनि? माण्हुनि जो छा चवणु आहे? छा सूरत हाल पिया ॾिसो? जी असलम, राति जीअं ई पेट्रोल जे अघु वधण जा इतला मिलिया त कोटड़ी शहर जा जेके समूरा पेट्रोल पंप हुया उहे कलाक पहिरीं बंदि थी विया हुआ। मालिकनि जेको आहे पंपनि खे बंदि करे छॾियो, जंहिंखां पोइ शहरी जेको आहे सख़्तु परेशानी खे मूंडींदा रहिया। उनखां पोइ 12 बजे जीअं ई रेट वधाइण जो ऐलान कयो, उनखां पोइ जेको आहे 12:30 बजे पंप खुलिया विया। त हिन वक़्तु जेको आहे कोटड़ी शहर में जेको मुख़्तलिफ़ पंपनि ते सरकारी रेट जेको आहे 180 रुपया ॿुधायो वियो आहे, पर हिन वक़्तु जेको आहे पंपनि ते जेको आहे 181 रुपया 90 पैसा फी लीटर जे हिसाब सां जेको आहे पेट्रोल विकिरो कयो पियो वञे। अचानक पेट्रोल ते 30 रुपया फी लीटर चढ़ण खां पोइ ॼण त माण्हुनि ते हिकु महांगाई जो वॾो बम किरी पियो आहे। असां माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, ड्राइवरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, हू इन सॼे मामले ते सख़्तु परेशान आहिनि। हिन हुकूमत खे हैरत खां ॾिसी रहिया आहिनि। माण्हुनि जो चवणु आहे त अॻी हुकूमत जेका 10 रुपया पेट्रोल वधाईंदी, पर हीअ जेका जमहूरी हुकूमत हुई जंहिं आवाम जी दवा पे कई, उन जेको आहे हिकदमि जेको आहे 30 रुपया पेट्रोल वधाए जेको आहे माण्हुनि ते जेको आहे हिकिड़ो महांगाई जो तूफ़ान आणे छॾियो आहे। हिननि माण्हुनि जो इहो चवणु आहे त 30 रुपया वधाइण खां पोइ ज़ाहिर आहे समूरी जेका शयूं आहिनि, समूरी रोज़मर्रा जे इस्तेमाल जूं शयूं आहिनि, ऑटोमेटिक महांगियूं थी वेंदियूं। जेके आहिनि हर शइ जा जेके अघ आहिनि आसमान ते चढ़ी वेंदा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां कोटड़ी, हैदराबाद, ठट्टो ऐं ख़ुदा जी बस्ती मुख़्तलिफ़ रूटनि ते जेके आहिनि ऐं गाॾियूं आहिनि जेके हलनि थियूं, जेके हैदराबाद खां वञनि थियूं, रक्षा वञनि थियूं, हिन वक़्तु जेको आहे अॻिमें सुज़ुकी जो जेको किरायो 15 रुपया, हिन पेट्रोल जे अघु वधण खां पोइ अॼु उनखे 25 रुपया करे थो वञे, 20 रुपया करे थो। हिन
अघु वधण खां पोइ ड्राइवरनि ऐं आम मुसाफ़िरनि में झेड़ा शुरू थी विया आहिनि। अहिड़े नमूने रक्षा जो किरायो 200 रुपए में कोटड़ी वेंदा, हैदराबाद वेंदा, कोटड़ी ईंदा हुआ, हाणे उहो 200 रुपया थी वियो आहे। त उहो जेको आम माण्हुनि में उन ड्राइवर में जेका आहे चिकताइण वारी सूरत हाल आहे, झड़पूं थी रहियूं आहिनि ऐं माण्हू सख़्तु परेशान आहिनि हिन हुकूमत जे फ़ैसिले खां पोइ। माण्हुनि जो इहो चवणु आहे त अॻे ई माण्हू जेको बेरोज़गारी, बुख, बदहाली जो शिकार आहिनि, ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि। उन खां पोइ हीअ जेका जमहूरी हुकूमत जेको आवाम खे तोहफ़ो ॾिनो आहे, उन सां बहितर जेका महांगाई जो जेको तूफ़ान ईंदो, माण्हू सवाइ ख़ुदकुशियूं करण जे ऐं ॿियो माण्हुनि लाइ हाणे को रस्तो ई न बचियो आहे। इन करे सख़्तु मायूस आहिनि माण्हू हिन हुकूमत जे अहिड़े क़दम खां पोइ। ऐं हिन वक़्तु जेको आहे पेट्रोल जा अघु वधण खां पोइ ऐं जेको आहे माण्हुनि में सख़्तु मायूसी बि छायल आहे ऐं माण्हू सख़्तु मायूसी जो शिकार आहिनि ऐं हिन हुकूमत जे अहिड़े क़दम जी निदा बि करे रहिया आहिनि। अच्छा लतीफ़, तव्हां पेट्रोल पंप ते मौजूदु आहियो, छा कुझु माण्हू उते मौजूदु आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल तव्हां कराए सघो था? हा जी, हिते बिल्कुलु मां पेट्रोल पंप ते तव्हां स्क्रीन ते ॾिसी सघो था मौजूदु आहियां। मां माण्हुनि सां तव्हांखे ॻाल्हि ॿोल करायां थो जेके पेट्रोल भराइनि था, उन सां ॻाल्हि ॿोल पाण कयूं था ऐं उन खां पुछूं था त केतिरो असरु थियो आहे। सही पेट्रोल वधियो आहे? हाँ, बहुत पैसे कितना बढ़े। चाहे? तकरीबन 130 रुपए चढ़े हैं। 30 रुपए चढ़ गया? जी हाँ, तो कितनी महंगाई होगी यहाँ से? बहुत ज्यादा। इन्होंने तो तंग कर रखा है, महंगाई वालों ने, हुकूमत ने ही तंग कर रखा है, इतना तंग कर रखा है क्या बताएं आप लोगों को। क्या ये जमहूरी हुकूमत का क्या फैसला है? कुछ भी फैसला नहीं है, ये लोग लतीफ़, तंग असां करना फ्रेम न पिया चाह ॾिसी रहे सघूं, हैं, क्या चाह तव्हां रहे हैं, कैमरा क्या करना पंहिंजा, चाह रहे हैं। जी हाँ, थोरो कैमरा खे सिधो कजो जीअं ॾिसी सघूं आवाम खे। हाँ जी सर, ये पेट्रोल महंगा सही, कर दिया है। पेट्रोल महंगो थियो आहे। 30 रुपए अभी बढ़ाया, हम गरीब बंदे कहाँ जाएं? तो महंगाई होगी इससे। महंगाई सही इतनी कर दी है, गरीब बंदा कहाँ से खाए, कहाँ से कमाए। इनकी हालत ये है कि 30 रुपए अभी पेट्रोल बढ़ा दिया है अचानक 30 रुपए जी, बढ़ गए। अचानक रात को तो बढ़ाया। किराए भी बढ़ गए हैं यहाँ किराए पे। भी बढ़ गए हैं, हर चीज़ पे जो है ना इन्होंने टैक्स लगा दिया है, बढ़ा दिया है। क्या होना चाहिए? बस हम यही ये मुतालबा कर सकते हैं कि कोई सस्ता ही हो, गरीबों का भला हो। ठीक है जी असलम, हेलो जी जी लतीफ़ा, बिल्कुलु असां तव्हांखे ॾिसी रहिया जी। हा जी, तव्हां ॾिसो, मां हिकु पेट्रोल पंप वारे सां पाण हिकिड़ी ॻाल्हि ॿोल करे था जेको वेठो आहे, त उन खां पुछो था सरकार जेको आहे 180 रुपया रेट मुक़ररु कयो आहे, 181 रुपया 90 पैसा कीअं पियो विकिरो थिए, उन सां तव्हांखे ॻाल्हि ॿोल करायां थो। हुन खां पुछूं था पाण त सही, तव्हां असांखे ॿुधायो घणे लीटर पिया विकिरो पेट्रोल? 181 90 पैसा। 181 रुपया 90 पैसा जी। सरकार त 180 रुपया कयो आहे न लीटर। 179 86 पैसा। 179 86 पैसा। पोइ तव्हां हिकदमि ई 2 रुपया कीअं पिया मथे वठो? थोरो अॻे महांगो वरी 2 रुपया मथे वठो। इहो असांखे ख़बर न आहे, मालिकनि खे ख़बर आहे। मालिक छा चयो आहे? मालिक असांखे छा चवंदो, जेको रेट रखियो मालिक उहो ई। मालिक चयो 182 रुपया आहे। कंपनी वारे जेको रेट रखियो आहे न, जो कंपनी रखी वेंदी आहे उहो रेट। न, कंपनी सरकार त 180 रुपया मुक़ररु कयो आहे। साईं, कंपनी सेल कंपनी जेको रखंदी आहे उहो रेट असां रखियो आहे। माना 182 रुपया पिया। 181 90 पैसा। 181 रुपया 90 अॻिते किथे आहे, अॻिते वञे हिन खां मथे मिलंदो। अञा हिन खां अॻिते महांगो आहे। 183 90 मिलंदो, किथे 84 90 मिलंदो। असां वटि 230 रुपए में हले थर पार चेक एंड बैलेंस केरु अचे थो पुछण को? डीसी को, मुख्तियार कार को तव्हां वटि अचे थो? जिते किथे पुछण त आहे इहो ई मसलो, जिते किथे मिले। जी असलम भाउ, तव्हां हिन पेट्रोल ते कमु कंदड़ जेको आहे न ऐं मुलाज़िम जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त हुनजो चवणु आहे त असांखे जेको मालिक हुकुम ॾिनो आहे त 181 रुपया 90 पैसा पेट्रोल जे फी लीटर विकिरो कयो वञे। हिन वक़्तु कोटड़ी जे हिन पंप ते लॻभॻि 182 रुपया लीटर पेट्रोल विकिरो करे रहिया आहिनि। बिल्कुलु लतीफ़, वाक़ई बि इहा सूरत हाल इंतिहाई गंभीर आहे। नोटिस बि वठणु घुरिजे। हिकु त महांगो पेट्रोल, वरी उन खां बि वधीक पैसनि ते खपायो पियो वञे, विकिरो कयो पियो वञे। महांगाई अवाम जूं दाऊं कढाए छॾियूं आहिनि। धुबण में महांगाई जे अवाम फासंदो पियो वञे। इंतिहाई गंभीर सूरत हाल आहे। महिरबानी लतीफ़ तव्हांजी। हनीफ़, लाड़काणे जी छा पिया सूरत हाल तव्हां ॾिसो? पेट्रोल पंप्स जी छा सूरत हाल आहे? महांगाई केतिरी वधी आहे? अवाम जूं दाऊं कीअं पिया ॾिसो तव्हां? असलम हैदर साहब, ॻाल्हि इहा आहे त ही नई हुकूमत जो नओं अवाम लाइ हिकिड़ो तोहफ़ो आहे। बाज़ी जेका इमरान ख़ान साहिब जी जेका हुकूमत हुई उन में इहे दाऊं हुयूं पेट्रोल वधण जूं ऐं महांगाई जूं। उन खां पोइ नई हुकूमत जेका आई आहे उन्हनि इहो ऐलान कया हुआ त असां ईंदासीं त पेट्रोल जे अघनि में इज़ाफ़ो न थींदो, महांगाई घटि ईंदी। पर उन्हनि जा ऐलान बि अॻूणी हुकूमत जे जीअं जेको आहे साॻे ऐलान ई रहिया। ऐं हिकदमि जेको आहे 30 रुपया पेट्रोल जो जीअं अघु वधियो
त राति जॾहिं जेको आहे अञा वक़्तु 12 खां अॻु में जॾहिं इहो ऐलान थियो त माण्हुनि जी जेको आहे रश थी वई पेट्रोल पंप ते। केतिरनि पेट्रोल पंपनि वारी जेको आहे पेट्रोल पंप पंहिंजा बंदि करे छॾिया त जीअं सुभाणे असां नए रेट ते उहो पंहिंजो तेल खपाए सघूं, डीज़ल खपाए सघूं ऐं माण्हुनि खे जेको आहे रेट नए रेट ते ॾियूं। माण्हुनि पंहिंजो उहो पेट्रोल पंप वारनि बि डबल फ़ाइदो वरितो। त ओवरऑल उते तव्हां जे लाड़कान जे मुख़्तलिफ़ पेट्रोल पंप ते मुख़्तलिफ़ माण्हुनि जा जेके आहिनि उन्हनि सां पेट्रोल पंप जेके मुलाज़िम उन्हनि सां झेड़ा बि थिया। शहर जे राय रोड ते बि हिकिड़ो झेड़ो थी पियो पेट्रोल ऐं डीज़ल न ॾियण जी ॻाल्हि तां थफाथफी थी, बाद में पुलिस बि अची वई। त ओवरऑल जॾहिं पेट्रोल वधियो आहे त माण्हुनि जा मथे ते हथ अची विया आहिनि। माण्हू अॻु ई महांगाई जी जेको आहे दुबण में फाथल आहिनि। हिकु जेको अटो जेको आहे अॼु वरी ॿुधो पियो वञे त अटो चाहे महांगो थियण जा जेका इम्कान आहिनि, अटो महांगो थिए पियो। त हिकु ऐं ॿिए पासे जेको आहे खंडु जेको आहे उहो महांगी थियण जा इहे इतला आहिनि त जल्द उहा बि महांगी थींदी। ऐं खंड जो बि कणिक जो बि तमामु घणो वॾो बहिरान पैदा थींदो, छो त हिन भेरे कणिक जी जेका पैदावार आहे उहा तमामु घटि थी आहे। त ओवरऑल जेको आहे माण्हू ग़रीब माण्हू ख़ासि तौर ते तमामु जेको आहे उहो भोॻे रहियो आहे, उहो सख़्तु परेशान थी वियो आहे। ऐं हिते चिंची रक्षा हलाईंदड़ या रक्षो हलाईंदड़ या स्कूटर हलाईंदड़ उन्हनि जूं ख़ासि तौर ते घणे दाऊं आहिनि। त असां जेको रक्षा हलायूं था, चिंची रक्षा हलायूं था, भाड़ा जेके ओतिरा असांखे नथा मिलनि। ऐं पेट्रोल ॾींहों ॾींहुं वधे पियो ऐं रोज़ असां सां जेको आहे ग्राहकनि जा झेड़ा आहिनि। अहिड़ी तरह जेको आहे जेके मुख़्तलिफ़ जेके ट्रांसपोर्ट आहिनि, जीअं लाड़काने खां रते दौर मुख़्तलिफ़ स्टेशन्स आहिनि, अचनि थियूं, मेड़ आहे, कंबर आहे, वार आहे, उन वञनि था त उन्हनि पंहिंजा भाड़ा पूरी तौर अॼु खां ई वधाए छॾिया आहिनि। ऐं जंहिं ॻाल्हि ते बि जेको ज़ाहिर आहे उन्हनि जा मुख़्तलिफ़ ट्रांसपोर्टनि जा ऐं ग्राहकनि विच में जेके उहे झेड़ा या मुहमारी थींदी रहे पई। त हींअर जेको आहे न रुॻो अटो, खंडु, तेल खाइण वारो सभु समूरी शयूं महांगियूं आहिनि। त ॿिए तरफ़ सब्ज़ी जेका आहे उहा बि महांगी थी वई आहे। टमाटो जेको आहे 80 रुपए खां 100 रुपए किलो विकिरो थिए पियो। अहिड़ी तरह भिंडी आहे, पटाटो आहे, सभु शयूं जेके आहिनि अॼोके ॾींहं में ई उन्हनि जे अघनि में इज़ाफ़ो थियो आहे। जॾहिं पुछूं था सब्ज़ी मंडी में अंदरि वेठल जेके माण्हू आहिनि जेके इहो ॿुधाइनि था त पेट्रोल अघनि में इज़ाफ़ो थी वियो आहे ऐं जेको ट्रांसपोर्ट ई जेको आहे सॼो सब्ज़ी अचे थी, फ्रूट अचे थो, ज़ाहिर आहे उन्हनि पंहिंजा अघु वधाए छॾिया आहिनि। त असां बि हिते अघु वधाया आहिनि। त ओवरऑल हिन वक़्तु जेको ग़रीब माण्हू आहे, मज़दूर आहे, उहो मज़दूर जेको आहे जेको रोज़ जेके 600 रुपया कमाए उहो घर ॾे जेको आहे 3 वक़्तु मानी खाईंदो। सुभाणे जेकॾहिं जेको ॿारु बीमार थिए उहो डॉक्टर खे ॾेखारे उहा दवा वठी सघंदो। डॉक्टर जी फी जेका आहे 500 खां 1000 रुपया आहे उहा फी भरे सघंदो। छा उहो जेको आहे लटो कपिड़ो पाए सघंदो, उहो पंहिंजूं ख़ुशियूं मल्हाए सघंदो। आख़िर उहो जेको आहे पोरियत तबिको जेको आहे हिन वक़्तु आहिस्ते आहिस्ते अञा वधीक पीड़िबो थो वञे, वधीक महांगाई जी दुबण में फसंदो पियो वञे। ऐं माण्हुनि मुख़्तलिफ़ माण्हुनि सां जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि जो इहो चवणु आहे त कहिड़ा हुकुमराननि जो आहे ऐलान हिकिड़ा कयूं त साॻियो हिननि हुकुमराननि बि 30 रुपया वधाए छॾिया त पोइ अॻियां हुकुमरान त अञा वधीक बहितर हुया। घटि में घटि बिजलीअ ते सब्सिडी ॾिनऊं, ॿियनि शयुनि ते ॾिनऊं। त माण्हुनि जे अहिड़े क़िस्म जा बि ख़्यालात अची विया आहिनि। मुंहिंजी अॻूणो सेनेटर डॉक्टर अब्दुल भाई सां ॻाल्हि ॿोल थी हिन मामले ते। उनजो इहो चवणु हुयो त जेको आहे हीउ पेट्रोल जो अघु अञा इज़ाफ़ो थींदो, छो त IMF सां हिन जा जेके मुआदा थिया आहिनि उन तहत हीउ पेट्रोल जे अघनि में इज़ाफ़ो थींदो ऐं घटि में घटि 200 ताईं जेको आहे पेट्रोल जो अघु वधंदो। अहिड़ी तरह मौज़ूम अब्बासी इहो चयो, जेको MP आहे हितां जो, उनजो इहो चवणु हुयो त जेको आहे जेको आहे इन खां त माज़ी जी जेका हुकूमत आहे उहा ठीकु हुई, सब्सिडी ॾिए पई। मौलाना राशिद वरी इमरान ख़ान ते उहो बार विझी छॾियो। उन इहो चयो त जेको आहे इमरान ख़ान जा जेके इहे आहिनि सॼा ॿार आहिनि उहे असांखे हींअर असां ते पिया आहिनि, असांजे माण्हू पिया आहिनि ऐं असां मजबूर थी जेको आहे अहिड़े क़िस्म जो जेको आहे तेल जे अघनि में इज़ाफ़ो थियो आहे। त हिन जेको आहे हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो मौक़ुफ़ आहे, पर ओवरऑल तेल वधण सां माण्हू सख़्तु परेशान आहे। ठीकु आहे हनीफ़। खिपरो मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर पीर बख्श राजड़ असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम पीर बख्श। वालेकुम अस्सलाम। पीर बख्श, खिपरो जी छा सूरत हाल आहे? पेट्रोल महांगो थियो आहे, लाज़मी आहे तव्हांजी माण्हुनि सां बि ॻाल्हि ॿोल थी हूंदी। राति सॼी सिंध जे अंदरि पेट्रोल बंदि थियण जा बि इतला मिलिया। हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे पेट्रोल जी? पेट्रोल माण्हुनि खे मिले पियो, न पियो मिले, ऐं माण्हुनि जो छा चवणु आहे हिन महांगाई ते? सही, अचानक वफ़ाक़ी सरकार जेको 30 रुपया पेट्रोल जो बम किरायो आहे, महांगाई में माण्हू जो अघु ई रड़ियूं निकिरी वियूं। मथां जेको अचानक पेट्रोल जो रेट वधियो आहे, ऐं जेका राति सॼी राति पेट्रोल पंप जेके खिपरो जो आहे अक्सर उहे बंदि हुया ऐं सुबुह जो जेको नई रेट सां खुलिया आहिनि उन खां पोइ किन माण्हुनि खे ख़बर आहे, किथे कोन आहे। जिनखे मालूमात आहे उन्हनि माण्हुनि जो दाऊं लिखे। असां पेट्रोल पंप ते विया त हिन वक़्तु बि हिकिड़े पंप में मौजूदु हुयूं
उते जेके माण्हू अचनि पिया मुंहिंजी रड़ियूं निकिरी हू चवंदा सरकार जेका अॻी वई उन तेल खे महांगो कयो हिन हिक ई धक में जेके 30 रुपया कया आहिनि इन तेल वधण जे करे गेह जेको आहे रातो रात में जेको हिकु थैली लीटर वारी उहो 100 खां 150 रुपया चढ़ी वई आहे खंडु चढ़ी वई आहे जेके ज़िंदगी ज़रूरत जी शयूं हुयूं उहे सभु रातो रात में जेके महांगो थी वञनि अञा त हिन महांगाई जा असर जेके आहिनि कुझु ॾींहंनि खां पोइ अचण शुरू थींदा ऐं इन में महांगाई जे करे पेट्रोल वधण जे करे जेका महांगाई थींदी महांगाई जे करे माण्हू जेका सिहत जेका आहे उहा बिल्कुलु ख़तमु थी वई हलंदड़ हफ़्ते दौरान तव्हांखे ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे त गुरबत ऐं ज़हनी परेशान जे करे 8 खां वधीक माण्हू ख़ुदकुशी करे चुका आहिनि हीअ आलम आहे हुते जे पोइते इलाइक़े जो अच्छा पिरबक्श पेट्रोल जी सूरत हाल आहे भला उन खां अलावा जीअं CNG आहे इलाइक़े जे अंदरि ॿियो गैस आहे उन जी छा सूरत हाल आहे गैस बदकिस्मती सां गॾु उहो जेको जंहिंमें गैस जी का बि सहूलियत कोन्हे हिते माण्हू काठियूं जेके ॿारे हुते गुज़र सफ़र कंदा आहिनि हिते गैस बिल्कुलु ई कोन्हे हालांकि सागर ज़िले में वॾा गैस जा ज़ख़ीरा आहिनि पर ठिकुरो तालुको जेको आहे गैस जी सहूलियत सां बिल्कुलु कान आहे अच्छा ठीक आहे पीरबख्श तव्हांजी महिरबानी पाशा साहब तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी संजय रिपोर्टर्स जी KTN न्यूज़ जे सूरत हाल महांगाई जी बि असांजे साम्हूं पई अचे मां तव्हां खां मालूम करणु चाहींदुमि LNG जो असां वटि प्रॉब्लम आहे CNG असां वटि न आहे गैस जो प्रॉब्लम आहे ईंदड़ वक़्त में IMF जे शर्तुनि ते त वधीक अञा बि पेट्रोल जा अघ वधंदा सूरत हाल कहिड़े तरफ़ वेंदे तव्हांखे नज़र अचे पई इंडस्ट्रीज़ मार्केट प्रोडक्शन इहा समूरी सूरत हाल कहिड़े पासे वेंदे पई ॾिसो तव्हां त क्लियर आहे त माइक्रो लेवल ते इंडिविजुअल माण्हुनि सां इंफरादी माण्हुनि सां वाकई काफ़ी हद ताईं इन्हनि जी जेल बनी छॾी आहे पर हाणे किसो इहो आहे त हिनखे कोपअप कीअं कजे हिनखे बहितर कीअं कजे नंबर 1 त जेको नई बजट हूंदी उन में केतिरी असांखे रियायत थी वञे नंबर 2 छा मुल्क वटि उहे कहिड़ा ज़ख़ीरा आहिनि जंहिंसां असां इन्हनि शयुनि खे ओवरकम करे सघूं था असां जल्दी प्रोडक्शन पंहिंजी वधाए ऐं लोन खे कीअं वापसि ॾेई पंहिंजी सिचुएशन खे बहितर करे था सघूं जीअं त पुराणी गवर्नमेंट हुई जेकी हाणे गवर्नमेंट आहे उन में फ़र्क़ु असांखे थोरो वाज़े नज़र न पियो अचे ज़ाहिरी ॻाल्हि आहे ही 30 रुपया जेके वधिया आहिनि ज़रूरु पोइ गवर्नमेंट कुझु अहिड़ा इक़दामात खया आहिनि जंहिंजे करे ही 30 रुपया वधाया विया आहिनि ॿियो को ऑप्शन कोन हो IMF जे लोन खे असांखे वापसि करण जो डॉक्टर पाशा साहब माफ़ कजो ॻाल्हि ॿोल पाण जारी रखूं था नवाब तैमूर टालपुर साहब पीपल्स पार्टी अॻुवाणनि उन्हनि असांखे जॉइन कयो अस्सलाम वालेकुम नवाब साहब वालेकुम सलाम नवाब साहब 30 रुपया फी लीटर ते पेट्रोल महांगो थी वियो डीज़ल महांगी थी वई सॼो बोझ आम माण्हू ग़रीब ते पए थो IMF जे शर्तुनि ते थी फ़ैसिलो त कयो वियो आहे पर भोगींदो त असांजो माण्हू हाणे कहिड़ो पैकेज हूंदो कहिड़ा लाइअमल हूंदो त जीअं महांगाई ख़तमु थिए माण्हू जी ज़िंदगी बहितर थी सघे जेके पुराणियूं डीलूं थियल हुयूं जेके इमरान नियाज़ी ऐं हुनजी टीम जेके कमिटमेंट्स ॾिनियूं हुयूं IMF खे हाणे हो असांजी ॾिसी में आहिनि इहा हक़ीक़त आहे त पूरी दुनिया में प्राइसिस जेके आहिनि इन्फ्लेशन आहे प्राइसिस हाई आहिनि ओवरऑल प्राइस ऑफ पेट्रोल बि हाई आहे ऐं असां तमामु हिकु वॾी सब्सिडी ॾियूं पिया पंहिंजे माण्हुनि खे अञा ताईं जे फैक्चुअल प्राइस हुजे त हुनखे 200 रुपया क्रॉस करे वञे हा पेट्रोल खे पर असां अञा सब्सिडी ॾियूं था हाणे हे असां ते प्रेशर आहिनि हे जेको पोयनि 3.5 सालनि में जेको हिन मुल्क जो खानो ख़राबु कयो आहे उहो असां भुगतूं पिया ऐं मां सम्झां थो शयुनि खे वापसि लाइन ते आणण में हालात बहितर करण में कुझु टाइम लॻंदो कुझु महीना लॻंदा ऐं इहे शयूं जेके आहिनि कंट्रोल इन डे और 2 न थी 3.5 साल जो जेको कमु कयल आहे पोइ हाणे असां बि हुनजा दॿा खयूं पिया ऐं आवाम ते बि असांजा दॿा अचनि पिया अच्छा नवाब साहब ईंदड़ बजट में छा उन में आवाम लाइ कुझु आहे पैकेज हूंदो कुझु फ़ाइदा हूंदा तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं बि बजट आयो आहे ख़ुशूसन जॾहिं सिंध जो बजट आयो आहे असां हमेशह जेको आहे सो माण्हुनि खे फेवर कई आहे माण्हुनि खे फ़ाइदो ॾिनो आहे वाहिद हिकिड़ो सिंध जो सूबो आहे तव्हां ॾिठो पोइ बजट में बि असां जेको आहे उन में पघारूं वधायूं ॿिए कंहिं बि सूबे पघारूं न वधायूं सो हाणे बि इंशाअल्लाह ताला अवाम जो दोस्त बजट हूंदो ऐं असां वफ़ाक़ सां गॾु बि आहियूं इन ॻाल्हि ॿोल में पंहिंजा कुझु जेके असांजा एडवाइस चओ सजेशन्स चओ असां उन्हनि खे ॾिनियूं आहिनि मां सम्झो उन ते अमल थींदो
अच्छा, IMF जे शर्तुनि ते अञा बि अघ वधी सघनि था, त अगरि इहे अञा बि अघ वधी सघनि था त पोइ मुआशिरे जी सूरत हाल कहिड़े पासे वेंदी? तव्हां बि हिन सोसाइटी जे अंदरि रहो पिया, ग़रीब माण्हू जी हालत बि ॾिसो पिया, ग़रीब माण्हू कीअं बर्दाश्त करे सघंदो? असां हींअर हिकु पैकेज स्टार्टिंग ते कमु कयूं पिया त जॾहिं प्राइसिस हींअर वधियुनि थी सघे थो कुझु प्राइसिस वरी बि वधनि, त वी आर फाइंडिंग डिफरेंट वेज जिन्हनि तरीक़नि सां असां आम पब्लिक ग़रीब माण्हू ताईं को रिलीफ पहुचाए सघूं। मां होपफुल आहियां इन बजट सां कुझु का न का तव्हांखे रिलीफ जी शयूं नज़र ईंदियूं इन द सेंस ऑफ हायर सैलरीज, हायर पेज, डिफरेंट पैकेजिस। महिरबानी नवाब तैमूर टालपुर साहब, तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। डॉक्टर पीरबख्श सुमरो साहब, डॉक्टर रहीम बख्श सुमरो साहब, ही ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी रहिया हो त अगरि हीअ सूरत हाल साम्हूं अचे थी, रिज़र्व जी बि ॻाल्हि कई वई त उहा बिल्ड करणु उन में मुश्किल हूंदो, तव्हां छा था सम्झो सूरत हाल वेंदी कहिड़े पासे? छा जेको डिफ़ॉल्ट जी ॻाल्हि कई थी वञे त IMF सां मुआहिदनि खां पोइ असां डिफ़ॉल्ट तरफ़ न वेंदासीं, इन में केतिरी तव्हांखे हक़ीक़त नज़र अचे थी? बिल्कुलु IMF सां जेके असांजा मुआहिदा कई था वञनि त हिकिड़ो असांजी ट्रस्ट वर्दीनेस जेका या असांजी जेको आहे वधंदी, यानी जेके बैन अवी इदारा आहिनि उन जो असांजे मथां जेको ट्रस्ट आहे, एतमाद आहे, उहो वधंदो। छो जो जेकॾहिं IMF सां असांजी डील थी थी वञे त पोइ एशियन बैंक हुजे या ॿिया जेके बि आलमी मालियाती इदारा आहिनि, सभई असांजे मथां जेको आहे उहो हिकिड़ो यकीन रखंदा। ऐं हिकु पूरी दुनिया जेको हिकिड़ो जेको सिस्टम हले थो उन में लाज़मी आहे त असां IMF खे जेको आहे जेके पंहिंजो शराइत पूरा करे उन खां कर्ज़ हासिल कयूं। छो जो हिन वक़्तु जेके शॉर्ट टर्म जेको असां वटि स्ट्रेटजी इहा ई आहे, बाक़ी लॉन्ग टर्म ऐं मीडियम टर्म स्ट्रेटजी इहा ई हूंदी त असां पंहिंजे ज़ाती जेके अंदरूनी वसाइल आहिनि उन ते वधि में वधि फोकस कयूं ऐं पंहिंजे फ्रेंडली कंट्रीज़ खे वधि में वधि उन ते एतबार कयूं ऐं उन सां असां पंहिंजो कारोबार कयूं। मूंखे त अफ़सोस इहो थींदो आहे त हिकु तरफ़ असांजी 1.5 अरब आबादी आहे ऐं ॿिए तरफ़ असांजी 1.25 अरब आबादी आहे, उन जे विच में जेकर असां ॿिन्ही मुल्कनि सां कारोबार कयूं, हालात लॻापियो असां बहितर बणनि त असांजो सोन थी वञूं, असांजी एक्सपोर्ट तमामु घणी हुजे ऐं हिकु माण्हू जेको आहे न हिते ख़ुशहाल हुजे, एतिरो जेको तमामु घणी जेका डिमांड आहे असां सिर्फ़ु उहा हर पूरी कयूं। पर अफ़सोस इहो आहे त हिन वक़्तु जेको असांजा खाधे पीते जा जेके शयूं आहिनि उहे बि असां ॿाहिरों घुरायूं था। त इहे जेके हालात आहिनि जेकॾहिं असां IMF सां थी थो वञे त जी त बहितर आहे शॉर्ट टर्म में। ठीकु आहे डॉक्टर रहीम बख्श साहब। डॉक्टर पाशा, छा सलाह हूंदी मुआशी माहिर तौरु सरकार खे त कहिड़ी पॉलिसी इख़्तियार करणु घुरिजे त जीअं घटि में घटि बोझ ग़रीब जे मथां पए? हा, पहिरीं त इहो आहे जो ओवरऑल जीअं रहीम बख्श साहब चयो त असांखे पंहिंजी डोमेस्टिक मार्केट ते फोकस करणु घुरिजे, ॿाहिरां शयूं जेके घुराइण आहिनि उहे बंदि करणु घुरिजे। जीअं त असांजी डोमेस्टिक मार्केट जीअं स्ट्रॉन्ग थींदी त असांजा पंहिंजा वसाइल जेके आहिनि उहे वधि में वधि यूज़ थींदा ऐं असां एग्रीकल्चर बेस्ड कंट्री आहियूं। एग्रीकल्चर बेस्ड कंट्री लाइ ॿाहिरां शयूं घुराइण जेको आहे इहो हिकिड़ो सुठो ऑप्शन न आहे। अच्छा, नंबर 2 हींअर जेको आहे क्राइम रेट जेको आहे उहो वधी सघे थो, इन करे माण्हुनि वटि ॿियो को ऑप्शन कोन्हे, उहे क्राइम कंदा, इन करे उन्हनि खे जेकी बुख ऐं बदहाली जे करे अहिड़ा चवंदा उहो असांखे सिक्योरिटी पंहिंजी अञा बहितर करणी पवंदी ऐं माण्हुनि खे जेको इमोशनली जेको धकु लॻो आहे उन मां उनखे कढणो पवंदो। ही माण्हू केसि ताईं तव्हांजे लॉन्ग मार्च में या धरणनि में उन्हनि खे नीड्स खपनि, जेके उन्हनि जूं प्रॉपर जेके नीड्स आहिनि उहे जेसिताईं पूरियूं न थींदियूं हू केसि ताईं ईअं कंदा। नंबर 3 इहा आहे त ओवरऑल कंडीशंस बहितर करण जे लाइ तव्हांखे जेकी बजट आहे, जेकी नई बजट जीअं टालपुर साहब चयो त असां अवाम दोस्त बजट ॾींदासीं, उहा ज़रूरी आहे ॾियणु। ॿी ॻाल्हि जेको शहबाज शरीफ़ साहब जी हाणे जेकी स्पीच थींदी कुझु कलाकनि खां पोइ, उहा क्लियर पिक्चर कंदी त इंडस्ट्रियलिस्ट जेके असांजा आहिनि उन्हनि खे वधि में वधि जेको बोझ अचे पियो उन्हनि ते रखनि ऐं उहे उन्हनि शयुनि खे ॾिसनि करे इंटरनेशनल मार्केट में अॻियां हू पंहिंजो प्रोडक्ट ॾींदा या वठंदा, इंपोर्ट कंदा, एक्सपोर्ट कंदा, त उन्हनि खे इन शइ जो अहसासु हुजणु घुरिजे त हाणे उन्हनि खे शयुनि खे कीअं बहितर करणो आहे। इन करे उहे हिकिड़ा हब आहिनि जेके एम्प्लॉयमेंट असां आम आवाम खे एम्प्लॉयमेंट ॾियनि था, जेके असांजा इंडस्ट्रियलिस्ट आहिनि, त उन्हनि खे बि अॻियां वधणो पवंदो ऐं इन शइ खे सम्झणो पवंदो त हाणे गॾिजी टेक्नोक्रेट्स, पॉलिटिशियंस, लीडर्स जॾहिं गॾु न थींदा, डायलॉग न कंदा, असां हिन सिचुएशन मां नथा निकिरी सघूं। सो मुंहिंजो इहो हिकिड़ा आहिनि कंक्लूजन त सभिनि खे हिकिड़े सेम पेज ते अचणो पवंदो, पोइ ई गुड गवर्नेंस थींदी ऐं ओवरऑल असांजी मार्केट में ऐं इंटरनेशनल मार्केट में स्टॉक जेके असांखे एक्सचेंज रिजर्व्स आहिनि, एक्सचेंज रेट्स आहिनि, उहे बहितर थी सघनि। बिल्कुलु बिल्कुलु। IMF खे त असांखे मुंहुं ॾियणो आहे, इन करे असां ॿी का चॉइस आहे कान। वंस तव्हां कर्ज़ खणी छॾियो आहे तव्हांखे ॾियणो आहे, अगरि तव्हां कर्ज़ न ॾिनो त बैंक करप्सी थींदी त पोइ हालात श्रीलंका जा तव्हां ॾिठा, ॿियनि मुल्कनि जा तव्हां ॾिठा, त उहे पोइ हालात ॾाढी
बिल्कुलु डॉक्टर साहब बिल्कुलु सही था चओ तव्हां हिकु पेज ते अचिणो पवंदो डॉक्टर मोहम्मद अली पाशा साहब तव्हांजी महिरबानी तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु डॉक्टर रहीम बख़्श सुमरो साहब तव्हांजी महिरबानी मुआशी माहिर आहियो इंतहाई अहम ॻाल्हि ॿोल तव्हां कई हनीफ़ सुहाग ऐं असगर खाणोठी तव्हांजी महिरबानी तव्हां सभिनी KTN न्यूज़ खे वक़्तु इंतहाई अहम मामले ते मुआशी सूरताल ते ॻाल्हि ॿोल कई नाज़रीन इंतहाई अहम मामिलो आहे असांजो तव्हांजो इन सॼे मुआशिरे जो हिन मुआशी सूरताल सां ॻांढापो आहे महांगाई वधे थी पेट्रोल जा अघु वधनि था 30 रुपया रुगो वधियो आहे अघु त सॼी सिंध मां सॼे पाकिस्तान मां दाहूं अची रहियूं आहिनि पेट्रोल बम जी सूरत में साम्हूं आयो आहे अघु वधे थो पेट्रोल जो त सोसाइटीअ में समूरा जेके अघु आहिनि शयुनि जा अघु आहिनि खाधे पीते जा खां वठी जेकी ट्रांसपोर्ट आहे सभु वधी वञनि था उन लाइ सरकार खे घुरिजे IMF जी शर्तुनि तहत ज़रूरु उन सां IMF सां उहो फेस करे उन जे शर्तुनि आधार पर हिकु ग़रीब जो उन जे ग़रीब जे चुल्ह जो ज़रूरु ख़्यालु करणु घुरिजे छो जो ग़रीब जी चुल्ह उन वटि जेकी ॾियारी हूंदी आहे उन जो जेको ज़रिया हूंदा आहिनि उहे इंतिहाई महदूद आहिनि ज़रिया वधाइण जी ज़रूरत आहे पघारूं वधाइण जी ज़रूरत आहे रोज़गार वधाइण जी ज़रूरत आहे बिज़नेस वधाइण जी ज़रूरत आहे इंडस्ट्रीज़ वधाइण जी ज़रूरत आहे त जीअं असांजो समाज जेको पोइ ते पइजी रहियो आहे बुख बदहाली जे वर चढ़ी रहियो आहे वरी पंहिंजे पेरनि ते बीहे चुल्ह जेकी बंदि थी चुकी आहे उहा वरी ॿीहर ॿरे वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त अलाह